नासरीन डंडो मस्ती में कारे इल्जाम हेठ सरियाम गोलियूं हणी नारी रुबीना चांडियो खे क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि खे पुलिस अदालत में पेश करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफ फुलबोटरो। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खेतु बरसां टंडो मथे थाने जी हद ॻोठो ॿुधो चांडे में छॾी अॼु करण इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल थियल नारी खालदा उर्फ़ रुबीना चांडे जे केस में गिरफ़्तार ॿिनि मुख्य जवाबदार केसर चांडे ऐं वली मोहन चांडे खे पुलिस पारां अदालत में पेश कयो वियो। अदालत हिक जवाबदार खे जेल कस्टडी ऐं हिक खे पुलिस कस्टडी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशनल मजिस्ट्रेट नदीम अली बुंगो जी अदालत में पुलिस जवाबदार 14 ॾींहं जी जिस्मानी रिमांड लाइ दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई हुई, जंहिं बाद अदालत पारां ॿिन्ही जवाबदारनि खां अलॻि अलॻि बयान वठण बाद केसर चांडे खे जेल कस्टडी करे छॾियो आहे ऐं जॾहिं त ॿिए जवाबदार वली मोहम्मद चांडे खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार केसर चांडे पारां अदालत आॾे ॾोह जो एतराफ़ कयो वियो ऐं पुलिस जो चवणु आहे त केस जी जांच खे शफ़ाफ़ बणाए जवाबदारनि खे कानून मूजिबि सज़ा ॾियण लाइ समूरा कदम खयां था वञनि ऐं मुलविस जेके ॿिया जवाबदार आहिनि उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार करे कानून जे कचहरे में आंदो वेंदो। जी सैफ, महिरबानी अवां जी।